भांसीदाबाद में हथियार बनन पुराने तकरार ता गोलियूं हणी दुकान ते वेठल पीपी काउंसलर के कत्ल करे छडियो। हाई स्कूल भरसा पंहिंजे दुकान ते वेठल ॻोठ हसन अली लगारी जे चङे मुड़स ऐं यूसी भान शेख जे पीपी काउंसलर सराय मोहम्मद लगारी मथां हथियार बनन फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में पीपी काउंसलर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में सैवण अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वियो। पीपी काउंसलर खे इलाइक़े वासियुनि सैवण जी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौत थियण जी तस्दीक़ कई, जंहिं बाद पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ॻोठ जे चङे मुड़स ऐं पीपी काउंसलर जे फ़ौत थियण जी ख़बर पवण ते भांसीदाबाद शहरी ॻोठ हसन अली लगारी में छिकताण पैदा थी वई ऐं ॿई धुरियूं मोर्चा बंद थी वयूं आहिनि। ॿुधायो पियो वञे त लगारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे पुराणे तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां हथियार बनन गोलियूं हणी मोहम्मद खान लगारी खे क़त्ल कयो। इन खां अॻु मोहम्मद लगारी जो वॾो भाउ हसन अली लगारी साॻी तकरार में क़त्ल थी चुको आहे।